अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मुंहिंजा बिरादर सलाम, असांजा उस्ताद मुहतरम मुंहिंजे अंदरि साईं मौजूदु आहिनि, उनजे साम्हूं ॻाल्हाइण मुनासिब त नाहे, पर हुकुम आहे, उनजे करे आउं तव्हांजे साम्हूं चंद मरूज़ात कंदुसि। हिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरे फातिह जे इब्तिदा में फरमायो आहे, सभु तारीफ़ूं अल्लाह वास्ते आहिनि जेको तव्हां सबूरनि जो पालींदड़ आहे। पालण उनखे जेको आहे जेको कमज़ोर हालत मां कढी करे ताक़त वारी हालत में आणे। हक़ीक़त इहा आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे पाणी जे क़तरे मंझां आहिस्ते आहिस्ते उनखे रत जी शिकल ॾिनई, उनखे जिस्म जी शिकल ॾिनई, वरी उन खां बाद में माउ जे पेट खां असांखे ॿाहिरि कढियईं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका माउ जे पेट में खुराक ॾींदो हो, उन खां बहितर खुराक अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे दुनिया जे तख़्ते ते ॾिनी आहे। पोइ उन में अल्लाह रब्बुल पहिरियों असांखे अंबड़ जो खीर नसीब कयो, छो जो इन खां वधारे जॾहिं इंसान दुनिया जे तख़्ते ते अचे थो का बि खुराक कान्हे। वरी उन खां बाद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं असांखे वॾो कयो 2 सालनि खां बाद अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे लाइ फल फ्रूट मेवा हर क़िस्म जूं नेमतूं असांजे मथां ईअं सम्झो त वॾफुड़े मींहं खां वधारे वसाए। ही दुनिया जे तख़्ते ते आयासीं, हक़ीक़त आहे असां तिन खे सम्झूं था त हिन में खोड़ सारियूं नेमतूं आहिनि, पर हदीस शरीफ़ में ईंदो आहे, मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ही दुनिया जेको कुझु दुनिया में आहे इहो आख़िरत जे मुक़ाबले में ईअं आहे जीअं हिकु थांव में का शइ पियल हुजे, उन खां बाद में उन थांव मां सभु शइ कढी छॾियो, पोइ जेका तरे में का शइ लॻल हूंदी आहे, ईअं सम्झो त दुनिया में जेकी अल्लाह साईं नेमतूं ॾिनियूं आहिनि इहे इन तरे में लॻल जेतिरी शइ आहे। बाक़ी जेको कुझु अल्लाह रब्बुल इज़्ज़त वॾियूं में वॾियूं नेमतूं रखियूं आहिनि उहो आख़िरत में रखियूं आहिनि। मुंहिंजे अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया जे तख़्ते ते असांखे कहिड़े तरीक़े सां पाले ऐं मथे आंदो आहे। इहा असांजी सिर्फ़ु जिस्मी अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी परवरिश कई आहे, असांजी पालना कई आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी रूहानी बि परवरिश कई, जो उनजे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो असांजो रूह असांजे जिस्म खां मथे हैसियत रखे थो। उनजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे रूह जी परवरिश जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त अंबिया इकराम अलैहिस्सलाम जो सिलसिलो शुरू कयो। अंबिया इकराम अलैहिस्सलाम जो सिलसिलो ऐं क़ुरान मजीद खे नाज़िल कई। ही असांजे रूह जी खुराक ही जेका अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे ॾिनी। हक़ीक़त आहे दुनिया माफ़िया जूं जेके बि शयूं आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े सुन्नत जो बि मुक़ाबिलो नथियूं करे सघनि। माना नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं एॾे आला क़िस्म जूं आहिनि, पोइ जेको क़ुरान में अहकाम आहे उन्हनि जे अंदरि फ़ाइदो छा हूंदो, जेके अहादीस में अहकाम आहिनि उन्हनि में फ़ाइदो छा हूंदो, तंहिंजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे रूह जी बि परवरिश कई आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां असांजी अल्लाह रब्बुल इज़्ज़त नज़रियाती एतबार सां बि परवरिश कई आहे। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि तआला अन्हुम अजमईन जी नज़रियाती बि परवरिश कई, जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे त बदर जो मैदान लॻे थो पर तव्हां थोरा आहियो ऐं हेॾी सारी क़ुवत ताक़त आहे त मुक़ाबिलो कीअं कंदो। ऐं सहाबा इकराम उथी करे छा था चवनि, अल्लाह जा रसूल असां उहे ॾींहं ॾिसूं पिया त उहे केॾा ॾींहं ईंदा जंहिं ॾींहं ते तुंहिंजे क़दमनि में असां घोर थींदासीं, क़ुर्बान थींदासीं। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम जी उहा परवरिश कई, जेके सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि तआला अन्हुम ही जिस्म अल्लाह जे रसूल जे मथां दीन जे मथां खोट करण जे लाइ तयारु थी। ऐं अहिड़े ई तरीक़े सां अल्लाह जे रसूल जे नज़रियो दीन जे एतबार सां अहिड़ी परवरिश कई जो एतिरे क़दुरु सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि तआला अन्हुम जे अंदरि तक़वा ऐं परहेज़गारी अची वई। मां अर्ज़ु कयां त हे उलमा इकराम उन्हनि अंबिया इकराम जी जमायत आहे जेके तव्हां ऐं असांजे इन नज़रियाती बि परवरिश कनि था,
तव्हां असांजी रूहानी बि परवरिश कनि था त जेके इहे मुफ़्त आज़म आहिनि ऐं असांजो हर वक़्तु इन्हनि सां साथ हूंदो मां जेको जो अलाह